This program is sponsored by Jade King, Training Right, Career Bright, Vivekanand Education Society, Supreme Universal, Beyond Spaces, Suman Ramesh Tulsiani Charitable Trust. वणकम, नमस्ते, सत श्री अकाल, राम राम भाऊ। हूअं त हर भाषा ई सुठी आहे, पर सिंधी भाषा जी ॻाल्हि ई वेंदी आहे। हिन में पंहिंजो हिकु अपनोपन ऐं पंहिंजी हिकु मिठास हूंदी आहे। पर दोस्तो, हिन ई सिंधी कम्युनिटी जे बारे में माण्हुनि खे घटि जानकारी आहे। माण्हू छा, असांजे सिंधी भाउर भेनरुनि खे घटि जानकारी आहे, इंक्लूडिंग मी। पर असांखे जानकारी ॾियण वारा आहिनि ज्ञानी विरानी जी। ज्ञानी विरानी केरु आहिनि? ज्ञानी विरानी हिकु विद्वान आहिनि जिन खे हर विषय जे बारे में हाई नॉलेज हूंदी आहे। हाय जॾहिं ॾिसो त हवा में हूंदा आहिनि ऐं जॾहिं पुछो छा पिया करियो त चवंदा आहिनि हाय थिंकिंग। दोस्तो, ही सिंधी आहिनि ऐं हिननि सिंधी कम्युनिटी खे, सिंधी ॿोली खे बरक़रार रखण लाइ घणेई कोशिशूं कई आहिनि, जी जान सां महिनत कई आहे। ऐं हिननि कोशिशुनि में हिननि खे थोरी कठिनाइयुनि जो सामनो करणो पियो, त हिन करे हुननि जो स्वभाव थोरो चिड़चिड़ो थी आहे। त तव्हां हुननि जे ज्ञान खे ॾिसिजो, ज्ञान ते ध्यानु ॾिजो, स्वभाव ते न। ॾिसो था ज्ञानी विरानी। अरे केरु आयो बाबा? छो एॾा परेशान कयो मूंखे? ॾिसो कोन था मां ध्यान में वेठी आहियां। ध्यान न तोड़ियो। छा चयो? चेटीचंड। चेट जे महीने जो चंड, यानी कि चेटीचंड। ख़बर त अथव? अरे छो मनाइबो उहा ख़बर कोन अथव? लगे तो खबर अथव। अॼुकल्ह जा ॿार सभु ॼाणनि था। कीअं मल्हाइबो आहे उहो बि ख़बर अथनि। अरे बाबा, पर कंहिंखे ख़बर आहे त छो मल्हाइबो आहे? कंहिंखे ई ख़बर कोन्हे भई छो मल्हाइबो आहे। छॾियो, चलो भला ॾेखारियांव थी न छो मल्हाइबो आहे। मां हाणे हिते ॾेखारियांव। हा, अरे इहा तवा खणी 1000 साल पुराणी। हर तरफ खुशी जो आलम हो। सिंध जो अगूणो शान अजब हो, राहत हुई जण राज़ी रब हो। अगूणो शान अजब हो, राहत हुई जण राज़ी रब हो। रहंदो हिंदू ऐं मोमिन गॾ हो, हिक ॿिए खे ॾींदो सॾ में सॾ हो। पर खुशियुनि खे पूरो थींदे वक़्तु न लॻो ऐं कारनि बादलुनि जी घटाऊं कहर थी बरसियूं असां सिंधियुनि ते। आहे आखाणी 1000 साल पुराणी, बिजली चमकंदे पई मिर्ग बादशाह जी ज़ुल्मी मार। आखाणी आहे 1000 साल पुराणी। मिर्ग बादशाह जे ज़ुल्मनि खां तंग अची सिंधियुनि इष्ट देवता झूलेलाल खे पुकारियो। हे लहरुनि वारा दरिया शाह दादला, हे विष्णु पुत्र वरुण देवता, मिर्ग बादशाह जे ज़ुल्म ऐं ॾाढाइण खां बचण लाइ असां अव्हांजे शरण में आया आहियूं। धरतीअ ते अचो ऐं अची असांजी रक्षा करो। अची असांजी रक्षा। आयो लाल
प्यारा भक्तजनों, मां वरुण देव तव्हांजी रक्षा करण ऐं मिल्ख बादशाह के सही राह ॾेखारण लाइ नसरपुर में रतन राय ऐं माता देवकी जे घर चेटी चंड जे ॾींहुं जनम वठंदुसि। डपु छॾे मिल्ख बादशाह के वञी चओ, हिंदुनि जो राखो रखपाल जल्दी ई तोसां मिलण वारो आहे। इहा आखाणी आहे 1000 साल पुराणी, जंहिंमें तव्हां ख़ुशीअ जो लहरुनि खे ॾिठो ऐं महसूसु कयो। हिन ख़ुशीअ खे 4 चंड लॻी विया जॾहिं नसरपुर शहर में चेट जे महीने में चंड ॾींहुं रतन राय जे घर झूले अवतार ऐं जनम इहो सभु ॿुधी चङा लङा माण्हू दर्शन करण अचनि था। हजार साल पुराणी ऐं जीअं हर कहाणीअ में ईंदो आहे ट्विस्ट, अहिड़े ई तरह अवतार वठण ते ॿार खे मारण लाइ शैतान जी एंट्री। मिल्ख बादशाह अवतारी ॿार जे चमत्कारी ॻाल्हियुनि खे ॿुधी मोकिलिया पंहिंजा शैतानी दूत। आकाशवाणी ये तो रवाजी ॿार अवतार इनके पींगे में ही खत्म करे मां मिल्ख बादशाह वटि अञा भी वॾो मान हासिल कंदुसि। मरण लाइ तैयार थी वञो चंद। जीअं त भगवान पंहिंजे हर वक्त जो ॾेरो पार करे थो, त हिन शैतान पापीअ खे बि दर्शन ॾेई धन्य कयो। जीअं त हीअ आखाणी आहे 1000 साल पुराणी। घणाई पापी त झूलेलाल साईं जो दर्शन करे पार तरी विया, पर सभ खां वॾे पापी मृग बादशाह जे पाप जो घड़ो अञा बि न टुटो। तंहिं करे झूलेलाल साईं पंहिंजा 3 रूप ॾेखारे अरियल मृग बादशाह खे सम्झायो त बुराई ऐं ज़ुल्म जो रस्तो छॾ, न त सुठो न थींदइ। मां उदय चंद अमर डेरोलाल
रतन राय जो पुट हिंदुनि जो रखवालो नसरपुर वारो। हिंदुनि जो रखवालो नसरपुर वारो रतन राय जो पुट। असां तोखे हिते सम्झाइण आहियूं सुल्तान त हिंदुनि खे मोमल बणाइण बंदि कर, जी ऐं जीअं ॾे। जीअं त असां सभिनी खे ॼाण आहे त परमात्मा जी मर्ज़ी अॻियां कंहिंजी कोन हलंदी आहे ऐं उन ज़ुल्मी पापी बादशाह सभिनी जे बादशाह शाहनि जे शाह इष्ट देव झूलेलाल अॻियां सिर झुकायो। साईं गुनाहगार आहियां, खतावार आहियां, पशेमान आहियां, मूंखे माफ़ न कजो, अहिड़ी सज़ा ॾिजो जंहिंमें सबक बची पवे। त इहा आहे चेट जे महीने चंड जे ॾींहुं यानी चेटी चंड ते आखाणी 1000 साल पुराणी इष्ट देवता झूलेलाल जे अवतार वठण जी वापसि सॼे सिंध में भलाईअ जी जीत ऐं बुराईअ जी हार ते हर हंधि हज़ारनि सालनि खां मनाईंदा आहिनि सिंधी चेटी चंड। तुंहिंजे दर ते मां आयुसि सुवाली झूलण मुंहिंजी झोली भर जान। तुंहिंजे दर ते मां आयुसि सुवाली झूलण मुंहिंजी झोली भर जान। तुंहिंजे दर तां वञे कोन ख़ाली, तुंहिंजे दर तां वञे कोन ख़ाली झूलण मुंहिंजी झोली भर जान, झूलण मुंहिंजी झोली भर जान। वक़्तु हमेशह असांखे रोकंदो आहे, चवंदो आहे वठो इजाज़त।